गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सूमर माछी में सालियानो इम्तिहान थी गुजरियो। इम्तिहानी टीम में आयल हेडमास्टर उस्ताद अब्दुल गनी सोलंकी, उस्ताद मुजाहिद अली चना, उस्ताद इरशाद अली मेमण, उस्ताद गफ्तार अली भेलार, उस्ताद मुनीर अहमद चना ऐं उस्ताद मुज़फ़र अली भेलार जन शिरकत कई ऐं ॿारनि खां इम्तिहान वरितो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सोभो देरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ज़वार महबूब अली सहतो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सोभो दरो भरिसां स्कूल आहे सूमर सोलंगी। उते जॾहिं असां दाख़िल थियासीं ऐं वियासीं त उते जेकी ॿारनि जो तइदादु हुयो तक़रीबन 300 खां मथे ॿार स्कूल में मौजूदु हुया। ऐं अॼु इम्तिहान जो ॾींहुं हुयो, उते काफ़ी टीम्स आयल हुयूं। उते असां मौजूदा जेकी उस्ताद हुया, जेके हेडमास्टर या जेकी टीम हुई, उन खां पुछा कईसीं त हुननि ॿुधायो त हीअ तक़रीबन 300 खां मथे ॿार आहिनि ऐं जिन मां 209 ॿार दाख़िल आहिनि। ऐं CNN न्यूज़ जे रिपोर्टर उन खां सवाल कयो त हिते जॾहिं 300 ॿार आहिनि त हिते उस्ताद केतिरा आहिनि, त उन सवाल जे जवाब में उतां जे हेडमास्टर उस्ताद गफ्तार अली भेलार साहिब जन ॿुधायो त 300 ॿार हूंदे हिते सिर्फ़ु 2 उस्ताद मुक़ररु कया विया आहिनि। उन मौक़े ते स्कूल में आयल वालदेन जेकी हुया उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु हुयो त असीं हिते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सेक्रेटरी तालीम गुलाम अकबर लगारी साहिब ऐं PPMNA सैयद जावेद अली शाह जिलानी, MPA सूबाई वज़ीर सैयद अहमद रज़ा शाह जिलानी, DO खैरपुर ऐं TO सोभो दरो उस्ताद लियाकत लाड़क जन खे अपील था कयूं त हिन स्कूल में गवर्नमेंट जे पॉलिसी मुताबिक़ जेका गवर्नमेंट पॉलिसी जारी कई आहे त 30 ॿारनि ते फ़ी उस्ताद मुक़ररु हुजे, उन ते गौर करे ऐं हिननि गुलनि जड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल बचाए वञे।